ही गोल्डन जुबली सफ़र बाहे ज़ैद जो मूं ॿुधायो तव्हांखे त ज़ाती ज़िंदगीअ जे हवाले सां असां कुझु राया वठंदासीं त असांजे दोस्तनि जो हिकिड़ो ग्रुप आहे 7 कज़न्स ग्रुप। उन में परवेज़ पीरज़ादो आहे, ज़ैद इफ्तिखार, मसरूर पीरज़ादो शायदि तव्हां सुञाणींदा हूंदो, सरमद शफ़ी ऐं मां। ऐं असांजो हिकिड़ो इहो जो ग्रुप आहे, असां इंटरनेशनल सफ़र कया, सिंध जा सफ़र कया, सोशल एक्टिविटीज़ कयूं, ख़ानदान जूं एक्टिविटीज़ कयूं। ऐं इन दोस्तीअ जो सफ़र खे ज़ैद पंहिंजे हिकिड़े नज़्म में लिखियो आहे त दोस्ती ज़िंदगीअ जूं विटामिन्स आहिनि। सो ज़ैद जो हिकिड़ो बेस्ट फ्रेंड एनजीओ जो एजुकेशन में वॾो नालो कमाईंदड़, ही बि एजुकेशन में PhD ऐं डबल मास्टर्स आहे। मां गुज़ारिश कंदुसि परवेज़ पीरज़ादे खे त उहो अचे ऐं ज़ैद जे हवाले सां तव्हां सां हवाले महिरबानी मुंहिंजो जेको अॼु जो आहे को मकालो को अदबी मकालो त न आहे, पर कुझु यादगिरियूं आहिनि जेके मां शेयर कंदुमि। हिनखे मां नालो ॾींदुमि ज़ैद अ लाइफ लॉन्ग फ्रेंड। मां ई ज़ैद हिन खे लाइफ लॉन्ग फ्रेंड चवंदा आहियूं, छो त असां नंढे हूंदे खां वठी केॾा आहियूं ऐं अॼु ताईं असांजी दोस्ती ओड़ी कहिड़ी आहे। आमतौर ते ॾिठो वेंदो आहे त 50 सालनि जी ज़िंदगी में माण्हू जा मुख़्तलिफ़ लाचार ईंदा आहिनि ज़िंदगी में। कुझु दोस्त मिलंदा आहिनि, वरी उन दोस्ती गहरी थींदी आहे, वरी थोरी घटि थींदी आहे, वरी नवां दोस्त ईंदा आहिनि। ऐं इहो असां ॿिन्ही जी ज़िंदगी में थियो आहे, पर असां ॿिन्ही जी दोस्ती हमेशह मथां ई घटंदी रही आहे ऐं असां हिक ॿिए खे हमेशह पंहिंजो बहितरीनु दोस्त चवंदा रहिया आहियूं। नंढे हूंदे मां ई ज़ैद काफ़ी क्लोज़ रहियासीं ऐं असांजी कोशिशि हूंदी त अक्सर मिलंदा रहूं। छो त मां ॻोठ रहंदो हुउमि, रड़ची ॻोठ में मुंहिंजो घर हूंदो हुओ। मां अक्सर ज़िंदगी ॻोठ वारे घर में गुज़ारी आहे। ऐं ज़ैद पहिरियों कराची में रहिया, वरी लाड़काने रहिया, वरी सखिया रहिया, वरी वापसि कराची आया। त हिन सॼे दौर में हिकिड़ी बेचैनी हूंदी असां में त असां पाण में कीअं मिलूं। जॾहिं लाड़काने वारे घर में चाचे मनवार रहंदा त ॻोठ अचण जो मसइलो हूंदो, हुन ॾींहं में सवारी न हूंदी, रोड न हूंदो, त मां कोशिशि हूंदी जेतिरो जल्दी थी सघे जेतिरो मौक़ो मिले त मां लाड़काने वञा ऐं ज़ैद ॻोठ अचे त असां मिलूं ऐं कचहरी कयूं। उन खां पोइ वरी सखिया जॾहिं विया त उहो फ़ासिलो वरी अञा वधे पियो, उते पोइ असांजी फ्रीक्वेंसी अञा घटि थी वई ऐं असांजो मिलणु घटि थींदो रहियो। उन खां पोइ 1984 में चाचे नंबर वारा जॾहिं कराची आया त उन्हनि ॾींहंनि में वरी मां कराची आयुमि ऐं HMB स्कूल में मां ई ज़ैद गॾु दाख़िल हुआसीं। मां 9th क्लास में, ज़ैद 7th क्लास में। ज़ैद जी भेण समीना ऐं मुंहिंजी भेण नीलो, असां चारई सेम डे ते एडमिट थियासीं ऐं जंहिं में 2 साल असां गॾु रहियासीं। मां मैट्रिक करे वापसि ॻोठ हलियो वियुमि ऐं वरी ज़ैद समीना ऐं नीलो ते कंटिन्यू कयो, इंटर 9th ते रहिया। त NGO वारो दोस्त हिकिड़ो यादगार दौर आहे। उते असां जॾहिं गॾु हूंदा हुआसीं ऐं उते असांजूं कचहरियूं थींदियूं ऐं उन खां पोइ जेको फारिग वक़्तु हूंदो त असां सदर में या लाइट हाउस में मुख़्तलिफ़ एरिया ते ईंदासीं, किताब रिसाला ॻोल्हींदासीं, पढ़ंदासीं। त उहो बि हिकिड़ो यादगार दौर आहे। अमर जीअं ज़िक्र कयो 7 कज़न्स ग्रुप जो, त इहो ग्रुप पंहिंजी ग्रेजुएली ठहियो। पहिरियों मां ई नंढा पढ़ंदा दोस्त हुआसीं, उन खां पोइ चाचे डॉक्टर मोहम्मद हसन जो पुटु इफ्तिखार जेको चाचे वारे सुपिने मां नंढो पुटु हो, उहो उन्हनि ॾींहंनि में हुनजी माउ खे काफ़ी परेशानी हूंदी, त उनजी सुठी सोबत में आहे, उहा चाहींदी त हुनखे सुठी कंपनी मिले। त उन हिकु दफ़ो स्पेशली मूंखे ज़ैद खे विया असां तक़रीबन 14-15 साल जा हुआसीं, हुन सां ख़ासि ताक़ीद कयो इफ्तिखार खे तव्हां पंहिंजे कंपनी में आणियो त जीअं उहो पढ़ाई बेहतर भाव वेंदा लाॻे थिए। अहिड़े नमूने सां टियों जेको मेंबर असां ग्रुप में शामिलु कयो इफ्तिखार। उन खां पोइ ॻोठ में मां जॾहिं रहंदो हुउमि त मसरूर जेको शाइर आहे उहो नंढे हूंदे खां मुंहिंजो दोस्त हूंदो ऐं पोइ जॾहिं ज़ैद इफ्तिखार कोई थींदा त वरी मसरूर जी कंपनी में असां में दोस्तीअ में शामिलु थी वई। अहिड़े नमूने सां 4 दोस्त थी वियासीं। उन वक़्तु वरी मसरूर जी अमर शफ़ी सरबत सां दोस्ती थी, छो त उहे उमिरि में नंढा हुआ ऐं ॿार हूंदा ऐं असां में थोरो हिजाब वारो सिलसिलो हूंदो। त पोइ आहिस्ते आहिस्ते मसरूर जी मदद सां 1-2 दोस्त असांजे ग्रुप में शामिलु थी विया ऐं असां फॉर्मली 1997 में हिन ग्रुप खे 7 कज़न्स जो नालो ॾिनो ऐं पोइ हिन जे प्लेटफॉर्म तां फॉर्मल प्रोग्राम कराया। जीअं अमर ज़िक्र कयो त ॻोठ लेवल ते, फैमिली लेवल ते असां मुख़्तलिफ़ प्रोग्राम कंदासीं, सोचींदासीं, हुनजी प्लानिंग कंदासीं ऐं पोइ हुनखे ऑर्गेनाइज़ कंदासीं। हिकिड़ो असां प्रोग्राम फैमिली लेवल ते कयो, एप्रिसिएशन सेरेमनी। असांजे सोचो त असांजे ॻोठ फैमिली जा ख़ानदान जा जेके ॿार आहिनि उहे पढ़ाई कनि था, पर हुनखे को प्रॉपर गाइडेंस या मोटिवेशन नथी मिले। त असां हिकिड़ो फॉर्मल प्रोग्राम कयो, साल में 1 दफ़ो असां कंदासीं, जंहिंमें
सॼे ख़ानदान जे ॿारनि खे गॾु करे उनमें जेके बेस्ट परफॉर्मर हूंदा उनखे अवॉर्ड ॾींदासीं, उन्हनि खां मकाला पढ़ाईंदासीं, उन खां स्किट्स कराईंदासीं ऐं उन मां गेस्ट लेक्चर कराईंदासीं। उन लेक्चर्स में अमर पीरज़ादो, मुंहिंजो भाउ शामा पीरज़ादो, चाचा डॉक्टर अदरार इम्तियाज़, जेके बि असांजे फैमिली जा एस्टेब्लिश्ड माण्हू हूंदा उन्हनि खां असां मुख़्तलिफ़ टॉपिक्स ते लेक्चर्स कराईंदासीं ताकी ॿारनि खे मोटिवेशन मिले। उन खां पोइ ॻोठ लेवल ते 1990 वारे ॾहाके में जॾहिं ज़ेद ॻोठ में एंटर करणु आयो नौकरी कॉलेज मां, त मां उन्हनि खां कैंपुर यूनिवर्सिटी में पढ़ंदो हुउमि। त उते ॻोठ में रहण जे करे असांखे हिकिड़ो माहौल मिलियो। मां ज़ेद मसरूर असां पोइ उते मुख़्तलिफ़ सरगर्मियूं कयूं, मिसाल अदबी संगत, परड़े जी अदबी संगत, मर्दनि जी थोरी औरतुनि जी 70s वारे दौर में काफ़ी मशहूरु हूंदी हुई, 80s जी मिड हद ताईं। त 90s वारे दौर में थोड़ी वाइनेक्टिव थी वई, त असां सोचो त हिनखे थोरो रिवाइव करे, त पोइ मसरूर ज़ेदी मां ॻोठ जी अदबी संगत रिवाइव कई, ठाही, हुन जूं बाक़ाइदे मीटिंग्स कयूं। ऐं उन खां पोइ हुन अदबी संगत में जेके शयूं पेश कयूं वेंदियूं उनखे असां हैंड राइटिंग में लिखी हिकिड़ो सुराण जे नाले सां मैगज़ीन कढंदासीं। हर 3 महीने उहो मैगज़ीन कढंदासीं, उन 3 महीननि दौरान जेके बि अदबी शयूं पेश थींदियूं उन्हनि खे कंपाइल करे ऐं पोइ असांजे जेके बि बलड़े जे माण्हू आहिनि, थोरे बलड़े जी हुजनि, कराची में हुजनि या किथे हुजनि, उन्हनि खे कॉपीज़ मोकिलींदासीं। ऐं काफ़ी माण्हू असांखे मैसेज कंदा त असांखे इंतज़ारु रहंदो त नेक्स्ट पर्स कॾहिं ईंदो सुराण, त इहो बि कोई यादगार कमु हो। इन खां अलावा क्रिकेट असां भई क्रिकेट खेॾंदासीं नंढे हूंदे खां वठी, त नॉर्मली ॻोठ में ईअं थींदो ज़ेद जे इंटर करण खां अॻु में असां सिर्फ़ु सियारे जा 2 महीना क्रिकेट खेॾंदासीं, बाक़ी गर्मियूं हूंदियूं त हिमत न थींदी। ज़ेद जे लाइ एतिरो पैशन हूंदो क्रिकेट खेॾण जे वजह सां, ज़ेद जेके 2 साल रहियो त सॼो साल क्रिकेट खेॾंदासीं। इवन जून जुलाई जे सख़्तु गर्मियूं असां ॻोठ में क्रिकेट खेॾंदासीं। इन खां अलावा ज़ेद हुते ट्यूशन सेंटर हलायो, ट्यूशन ॾिनो, नौजवाननि सां काफ़ी वेझो रहियो, त हुन मां उहे पंज 2 साल भरपूर तरीक़े सां गुज़ारिया। उन खां पोइ बयानात जो ज़िक्र कयो ज़ेद ऑस्ट्रेलिया जो PhD करणु, त उन खां अॻु में असांजो जेको ग्रुप आहे 7 कज़न ग्रुप, अॼु वक़्त ताईं असांजी कोशिशि हूंदी आहे हफ़्ते में घटि में घटि हिकु दफ़ो मिलूं ऐं कचहरी कयूं। पर जीअं त ज़ेद उन टाइम में जॾहिं ऑस्ट्रेलिया हलियो वियो, ऑस्ट्रेलिया वियाना, त पोइ असां ईमेल जे थ्रू हिक ॿिए सां कचहरियूं कंदासीं। त असां टिकियूं ईमेल्स लिखंदासीं, ज़ेद उतां लिखंदो, पंहिंजा एक्सपीरियंस शेयर कंदो ऐं असां वरी ॻोठ जा घर जा ख़ानदान जा जेके बि इशूज़, जेके बि अपडेट्स हूंदियूं उहे ईमेल जे थ्रू उन शेयर कंदासीं। त इहो हिकिड़ो असांजो कचहरी वारो सिलसिलो वर्चुअल थी वियो। हालांकि हुन दौर में ऑनलाइन वर्चुअल कंसेप्ट एतिरो न हो, पर असां हुनखे सुठे नमूने यूज़ कयो। ज़ेद जॾहिं ऑस्ट्रेलिया में PhD करे रहियो त उन ॾींहंनि में मूंखे वरी स्कॉलरशिप हुई, मां मास्टर्स लंडन मां कई 2007 में। त उते मूंखे ख़्यालु आयो त ज़ेद खे ऑस्ट्रेलिया में विज़िट कजे मिलजे। असां जॾहिं ॿिया ऑस्ट्रेलिया एम्बेसी में वियासीं लंडन में, त हुन चयो त ॿाहिरि निकिरो त अफ़गानिस्तान पाकिस्तान आर नॉट अलाउड टू सबमिट एप्लीकेशन, माना गेट ते ई लिखियलु हो त पाकिस्तानी या अफ़गानी ते उन्हनि जी असां एप्लीकेशन एंटरटेन ई न कंदा आहियूं। पर मां तॾहिं हिमत करे वियुमि अंदरि ऐं हुनखे चयो त मां UK स्टूडेंट आहियां, हेॾे पढ़ाई करे रहियो आहियां। हुन चयो त ठीकु आहे, तव्हां कंफर्म टिकट, हेल्थ इंश्योरेंस ऐं वीज़ा फीस सबमिट करायो, 99% चांसिस त तव्हांजी एप्लीकेशन एंटरटेन ई न थींदी, पर तव्हां जे रिस्क करणु चाहियो त भली वञो, त ठीकु आहे रिस्क कयूं था। ऐं असांखे वीज़ा मिली वियो, मुंहिंजी वाइफ मूंसां गॾु शाइस्ता, ऐं असां ॿई उतां लंडन खां ॿिया वियासीं ऐं ज़ेद सां मिलियासीं ऐं हिकिड़ो हफ़्तो हुते सुठो गुज़ारियो। ॿी हिकिड़ी ॻाल्हि कहिड़ी मां शइ कयां, जेके मां ज़िक्र कयो त ज़ेद ईमेल्स कंदो, त उन खां अॻु में ज़ेद हिकिड़ी ईमेल कई ऐं हुन चयो त मां स्टेशन ते बीठो हुउमि यूनिवर्सिटी वञण लाइ, त मूंखे महसूसु थियो त पुठियां तुंहिंजे आवाज़ में परवेज़ सॾु कयो त ज़ेद, मां हिकु दोबारा ॾिठो त केरु कंदो, इहा ॻाल्हि ज़ेद ईमेल में शेयर कई। उन खां पोइ जॾहिं असां वियासीं उन स्टेशन ते बीठासीं त ज़ेद चयो त इहा बिल्कुलु उहा ई सीन आहे जेका मां ख़्वाब में ॾिठी, ऐं हुन चयो त मूंखे यकीन थियो आहे त ख़्वाब बि सचा थींदा आहिनि। इन खां अलावा एजुकेशन में ज़ेद जो काफ़ी इंट्रस्ट आहे, हालांकि माइक्रोबायोलॉजी में PhD की आहे, पर हुनजी हमेशह कोशिशि रही आहे त तालीम जी बहितरी लाइ कुझु न कुझु कजे। जॾहिं बि ॻोठ वेंदो आहे त कोशिशि कंदो आहे त ॻोठ जा जेके असां स्कूल्स आहिनि, गवर्नमेंट स्कूल्स आहिनि, उते वञी ऐं कुझु लेक्चर जे ॿारनि सां ॻाल्हाइजे, उन्हनि जा ख़्याल ॿुधनि में कुझु ख़्याल या आइडिया अचनि। ज़ेद इहो ॿुधाईंदो आहे त माइक्रोबायोलॉजी कराची यूनिवर्सिटी में जॾहिं लेक्चर ॾींदो आहे त कॾहिं कॾहिं हू
बाक़ी वरी सोशल इशूज़ ते ॻाल्हाइणु शुरू थींदो आहे त उहो इहो सम्झंदो आहे त जेको ॿार यूनिवर्सिटी में पढ़णु अचे थो हुनखे सिर्फ़ु पंहिंजे टॉपिक जी मालूमात न घुरिजे पर हुनखे मुआशरे में कीअं रहिजे समाज में कीअं उथिजे वेहिजे हुनजी ज़रूरत आहे त उहो जेको न ईंदो त उन्हनि शयुनि ते लेक्चर ॾींदो रहंदो आहे। उन खां पोइ असां पलड़े जी हिकिड़ो पलड़े जी ग्रुप ठाहियो जंहिंजे थ्रू पलड़े जी होम ठाहियो तव्हांखे शायदि काफ़ी दोस्तनि खे ख़बर हूंदी त पलड़े जी होम आहे जेको सफोरा चौरंगी वटि आहे उहो उन्हनि मरीज़नि लाइ आहे जेके पलड़े जी मां घर पासे जी ॻोठनि मां कराची ईंदा आहिनि उन्हनि खे रिहाइश न हूंदी आहे त उहो हुते रही पंहिंजो इलाजु करे ईंदा आहिनि उनखे न फ़क़ति मुफ़्त रिहाइश खाधो पीतो मिलंदो आहे पर मेडिकल गाइडेंस न मिलंदी आहे त असांजे ग्रुप में जंहिंमें जहिड़ा ईंदा काफ़ी वेटनरी प्लस MBBS डॉक्टर्स मौजूदु आहिनि त उनखे गाइड कंदा आहिनि इहो हिकिड़ो असां कंट्रीब्यूशन आहे हूअं त हिन ग्रुप ठाहिण जो आइडिया मसरूर ॾिनो ऐं हुनखे पोइ हींअर डॉक्टर अस्कर हलाए रहियो आहे पर असां सम्झंदा आहियूं त हिन जेको पलड़े जी ग्रुप आहे हिनजी जेका थिंक टैंक आहे उहो ज़ेद आहे त ज़ेद हमेशह अहिड़ा सुठा आइडिया ॾींदो रहंदो आहे जिन खे असां चिकन चाहियूं आहियूं डबल कयूं त असांजे ॻोठ में काफ़ी बहितर थी सघे थो। ऐं ॿियो ट्रेवल जी ॻाल्हि थी त अमर ज़िक्र कयो असां हिन वक़्तु 4 इंटरनेशनल ट्रेवल करे चुका आहियूं मां हिन खां अलावा सिंध जा जेके बि मशहूरु बाग आहिनि सभु गॾु घुमी चुका आहियूं त असांखे इहो महसूसु थींदो त ट्रेवल माण्हू खे हिकिड़ो नओं रिफ्रेश थो करे हिकिड़ो नओं उत्साह थो ॾिए जॾहिं महिल असां ट्रेवल करे मोटी ईंदा आहियूं त वरी नवां सवाल थी पोइ पंहिंजी कम में लॻी वेंदा आहियूं। आख़िर में मां इहो ज़िक्र कंदुमि त थिएटर जा जेके ॿार आहिनि उहे रही ख़्याल उन्हनि सां घणो प्यारु कंदा आहिनि हूअं त हर वार वालद जी वाल वालदा पंहिंजे ॿारनि सां प्यारु कंदा आहिनि ॿार पंहिंजे माउ पीउ सां प्यारु कंदा आहिनि पर हिननि जो जेको तालिक़ आहे उहो इश्क वारो आहे ऐं उहो दिन ऑस्ट्रेलिया में हो त हुन पंहिंजी फैमिली खे घुरायो पीउ हुन सां गॾु वेही पिए ऐं हाणे जेको आहे रन जी जेका सिहत जे हवाले सां मसइलो आहे उन हवाले सां जेको कंसर्न रहे थो उन जे हवाले सां हिकु मुख़्तलिफ़ माण्हुनि खां ओपिनियन वठी हुन जे इलाज में कोशिशि करे थो इहा मिसाली शइ आहे त हीअ 50 साल ख़ुशी आहे जी ख़्वाहिशी ते मुंहिंजे लाइ हिकु अहिड़ो प्रोग्राम कजे असां दोस्तनि जे जेके ऑफर ॾिनी असां या त कोई अहिड़ो पाण में कंपनी में ट्रेवल प्लान कयूं किथे ॿाहिरि कहिड़ी राति गुज़ारियूं या वरी फैमिली लेवल ते को फंक्शन थियूं पर उनजी ख़्वाहिश अहिड़े क़िस्म जो प्रोग्राम थिए जंहिंमें हुनजे जेको अदबी कमाउंड ते ॻाल्हि थी वञे त मां हिकिड़ो वरी मुबारक पेश कयां थो हुनजी 50 साल जे वास्ते ऐं मूंखे उमेदु आहे त एसोसिएशन फ़ाइदेमंद साबित थींदी। महिरबानी परवेज़ ॼण त ज़ेद जे ज़िंदगीअ जो हिकु स्केच पेश कयो ऐं असां जे कचहरियुनि में टाइम ज़यान कंदा आहियूं उन असांजी जेका दोस्तीअ आहे जो ग्रुप आहे उनखे असां प्रोडक्टिव तरीक़े सां वठी हलियासीं तव्हां ॾिठो सिंधियत जी संगत सोशल वर्क ट्रेवलिंग त असां हिन दोस्तीअ खे हिकिड़ी माना ॾियण जी कोशिशि कई ऐं परवेज़ हिन मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि जो ज़िक्र कयो हुन में हिकिड़ो प्रोग्राम सभ खां अहम हो जेको असां सिंधी 7 कज़न्स कयो हो इहो जॾहिं अनवर पीरज़ादी शाइरीअ जो किताबु शायर हुए चंड पिटाई ते चइजां त महूरत करणु न पियो ॾे महूरत न कंदुसि मुंहिंजी पीआर जे करे अमर जलील कमर शहबाज मैडम महताब अचे मुंहिंजे साम्हूं छो अचे मुंहिंजी तारीफ़ माया इजाज़त न ॾींदुसि पोइ ज़ोरीअ चई असांजी ख़्वाहिश आहे पोइ असां चयो त ख़ानदान में 7 कज़न्स तरफ़ां हिकिड़ो प्रोग्राम था कयूं पोइ ईद ते असां उहा घर में अनवर पीरज़ादे जी हिकिड़ी महूरत कई जेका डॉक्टर पीरज़ादे जे हथां हुनजी महूरत जी तक़रीब थी त हुनजी इनॉग्रेशन इहा ई थी